किबला सफ़ा हेठ भी न हलिया वञो। कीअं? बाबल गाजी खान भलो माण्हू आ, पर इहो जो परवेज़ आ न मिड़ो ई टेड़ो आ, हा वांगुर। बगन मस सही ॻाल्हि कई आहे सरकार। हमलो थियो, वाटा मोटिया आहियूं। परवेज़ पहिरों हणाए इन मामले खे लय मिटी करण पियो चाहे। पर हमलो त जबार ऐं मंठार कयो आहे न, माण्हू कंहिंजा परवेज़ जी बिरादरीअ जा। इहा ॻाल्हि बि रखिजो न सरदार गाजी खान सां। इन इहा ॻाल्हि रखण सां ज़ाहिर थी पइबो। छो ज़ाहिर थीबो? अरे इन्हनि खे घुर समेत मलणी ॾियण जो प्रोग्राम न कयो थी छा? तलाश में हूंदसि। ओ इहे पुलां त पाण कबा। हिते मामलो आहे गाजी खान सां में जो भरे ॾींदव छा? छो भरे ॾींदुसि? उछले ॾींदुसि परवेज़ जे मथां त संदसि बिरादरीअ जे लोफरनि मुंहिंजी इज़त में खलल ऐं गाजी खान सां टकराए ॼण जे लाइ चाल खेॾी आहे ऐं पहिरों आयो आहे। छा जो कयो अथव परवेज़ सां? हा हो परवेज़ सां आहे, बिरादरी वारनि सां त न आहे न। उन्हनि खे पलण जो ज़िमो त परवेज़ ते ईंदो न। सोराना सच। परवेज़ खान, अवल तमाम माज़रत ख़्वाह आहियां जो शहबाज खान जी ज़ुर्ख़्वाहीअ लाइ न अची सघियुसि। हवेलीअ में नाचाकाई हुई। खैर आहे गाजी खान, तॾो पुराणो नाहे थींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि सहन में रखां त अचां बि कोन। ओ हलो बहराम खान, अचो अचो। तॾो गाजी खान जो ऐं खीकारी तूं थो माना त गाजी खान गुस्से में आहे। न बहराम खान, जी आयो, भली आयो। महिरबानी सरदार, हुकुम कर, छा घुरायो अथव? चांहि पाणी त पियो, पोइ ॻाल्हायूं था। अॻ में कम जी ॻाल्हि आहे, पोइ बाक़ी कुझु। ठीकु आहे, मेह जे चोरनि जो पहिरों तुंहिंजी औताक ते लॻो आहे। मूंखे कावड़ सां गॾु हैरत बि थी आहे त सरदार थी ईअं थो करीं। सरदार साहब, तव्हां सियाणा सेबता ऐं समझदार आहियो। को सरदार चोरीअ लाइ वञी सघे थो? न, चोर मां थियल चङो मुड़ुसु वञी सघे थो। कमाल आहे गाजी खान, मां चोर मां चङो मुड़ुसु थियो आहियां, भली सम्झ। पर रहियो पहिरो त चोर ऐं लोफर कहिड़े सरदार वटि न आहिनि। पाण में आहियूं तॾहिं साफ़ साफ़ थो चवां। मुंहिंजी चोर ऐं लोफरनि सां पवे कोन, संभाले ॻाल्हाए बहराम खान। मूंखे चोर सम्झी थो, बाक़ी इहा ॻाल्हि गरी थी लॻई। ख़ैर, मां तव्हांजी ॻाल्हि न कई, जनरल ॻाल्हि कई आहे। तो वटि न हूंदा मञुमि, मूं वटि ऐं परवेज़ वटि त आहिनि न। पंहिंजे लाइ 100 चोट भली कर, पर मुंहिंजे लाइ न चओ बहराम खान। यार परवेज़, तूं चोरनि ऐं लोफरनि खे मूं ते ऐं गाजी खान ते फोकियत थो ॾी? मां त अस्पताल में हुउसि गाजी खान। मूंखे ख़ातिरी आहे त परवेज़ जे बिरादरीअ जे माण्हुनि चोरी करे असांजे तालुकात में ॾार विझण जी कोशिश कई आहे। जे मुंहिंजा हूंदा त ॿधी तव्हां वटि पहुचाईंदुसि। मां 20 साल बि ॿधल आहियां सरदार। मूंखे में सां गॾु चोर खपनि, न त ॿई ॾुखिया थींदो। मां छो गाजी खान? बहराम खान जो चवे थो। बहराम खान चयो त सच थी पियो छा? परवेज़ खान, सच खणी न सम्झ, पर असांजे बिरादरी वारा त ईअं करे सघनि था न। मूंखे पक्का, बाक़ी गाजी खान जेको हुकुम कंदो मां हाज़ुर आहियां। तव्हांजे लेखे मूं वटि एतिरो बि अकुल न हूंदो। चइनी तरफ़ नज़र रखां थो, हफ़्तो मोहलत ॾियां थो बहराम खान, पाण खे आजो कर, छो त पहिरों तो वटि आयो आहे। बाक़ी जेकॾहिं ॿियो थियो न त उन खे बि ॾिसी रहंदुसि। न रो कंवर, न रो। मुखो दुख ऐं परेशानीअ मां जुमला निकिरी विया। नूरी ऐं खदीजा जी परेशानी अलॻि ऐं तुंहिंजी अलॻि धीअ, हू अलाए किथे आहिनि।
शफ़न मारियूं, अलाए लिकायूं, अलाए वञी मुंहुं ॾिनाऊं, का ख़बर कान्हे का। दादन जी पत वाखी थी वेंदी ऐं हुन शफ़न धमकियूं थो ॾे त कंवल खे खणंदुसि। शफ़न ईअं तो चवे अम्मा? हा, ॿुधी दरवाज़े खां मोटियसि। दिलि न चयो त दरवाज़ो खड़कायां। हुन इहा जुरत कई कीअं अम्मा? लाफ हयईं त थी पियो छा? आढियला मिठे तेल सां जो ईअं कंदो उनजो हक़ कहिड़ो? पर अम्मा, छा पर अम्मा? मखण नाहे जो ॻी वञे। शफ़न न तोखे खयो त मुंहिंजी बि सींदा मरां त मरां, बाक़ी सिधियूं बंदूकूं हणंदीमांसि, बंदूकूं। शफ़न कंहिंखे खणंदो? कंवल लाइ पियो चवे। मौत खे तो सॾे शब्बू, मौत खे जीअरे दर ते दफ़न कंदो सांस। दादन जी ख़बर न अथसि त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। अदा को गंद करे त थी न पियो। न चइजांइ ॿीहर, जेकॾहिं शफ़ूअ जी मुठी चौक ते न टकियमि न त मां दादन न आहियां। दादन पुट, हिक खदीजा ऐं नूरीअ जी ॻण पिया कर। हिन महिल ताईं आयूं न आहिनि। रात ताईं शफ़न न रहंदो। हा, न रहंदो। अम्मा जंहिंखां पुछोसीं तंहिं ग़लति त न ॾसियो? खुदा बहितर ॼाणे, परे खां ॻोठ त ॾेखारे। अम्मा एतिरो परे निकिरी आयूं आहियूं। बाहि ऐं ख़ौफ़ में ख़बर ई न पई। चयो त होम तोखे। हल अम्मा, कंहिं मुसीबत में न अची वञूं। हल अम्मा मीरल। नूरी, लिकी निकिरण जी कर। हाँ अम्मा, वारो कर, लिकी करे निकिरण जी कर, न त इहो मोह मारे छॾींदो। अच्छा अम्मा। और तूं नज़र आयूं बादल? लॻे थो त नूरी ऐं खदीजा आहिनि। किथे आहिनि? नज़र त कोन थियूं अचनि। लिकी वयूं आहिनि शायदि। त पोइ वारो कयो, हलो। जेकॾहिं आहिनि त हली था परवेज़ खान जे हवाले कयूं। ईसन मां जीअरो आहियां, परवेज़ खान छो? कर हलो, हथ कयूं, पोइ वेही तय कजो। अचो जल्दी, हलूं। रईस गाजी खान जो ॻोठ आहे। बकवास बंद कर। अड़े तू पाण खे एॾो कंधार तो समझी? जिन तू एॾो कंधार ऐं गैरती आहीं त हुन थारी बिरादरी जे सोढल खे छा कयो अथई? हुन लखनि जी मूमल खे गुम कयो, खेसि ॻिही वियो। तोखे गैरत आई? जे मुड़स आहीं त हुन बेगुनाह जो कर्ज़ ला, जेका कूंज वांगुरु शायदि करकंदे करकंदे कुसी वई। शफ़न किथे गुम थी वए? असांखे घुराए पाण गुम थी वए? हो शफ़ना लॻे थो त दिलि हारे वेठो आहीं। मेहणो ॾेई न मार गुलण। मूंखे टिनि दुश्मननि जी तॾा वेड़ करणी आ। तो वरी मेहणनि जो गड़ो थो कराई। बत सुजन था। टियों कहिड़ो आहे शफ़न? कहिड़ा था सुजन तोखे? हिकु सोढल, ॿियो दादन, जंहिं ते तुंहिंजी कावड़ी अजाई आहे। नाहे अजायो कावड़ खतुरिया, फिरियो त नहीं? मतां ईअं सम्झी शफ़न, मां पंहिंजे साह जी आख़िरी हिॾकीअ ताईं तोसां आहियां। पर यार, दादन परे जो नाहे। परे जो बराबर ना है, शफ़न जो पुफाटा। बेवाजबी त करे दो, पर शफ़न के संग छो दे ॾींदो अॼु न त सुभाणे। पहिरियों त सोढूअ जो सिर खणूं, जंहिं वॾी बेवाजबी कई आहे। बहानो करे मूमल खे गुम कयाई। तॾहिं त तव्हां सभिनी खे मूं चयो पहिरियां अॼु राति कंवल खे खणो आहे, पोइ हिन सोढूअ खे सबक सेखारिणो आहे। ऐं वाट वेंदे इहो जेको नेकीअ जो पुतलो लॻो थो वते, डॉक्टर सतार,
उनखे पढ़ाणो आ। साथ ॾियो त वाह, न त ही शफ़न पाण शेर आ। मरण जीअण में गॾु हूंदासीं शफ़न। देर कई आहे इस्माइल, महल जो गुथल न थिए। गुलड़ा अचा पियो, पर रस्ते में नेक मर्द सलेमान बीहारे छॾियो। तुंहिंजो पुछाई, चयईं त मूंसां मिले। चवे पियो जेके साम्हूं लिकायूं अथई न उहे वापसि करे। ऐं शाम जो 4 बजे पंहिंजी औताक ते अचण जो न्यापो बि ॾिनई। साम्हूं मूं वटि किथे आहिनि? पाण वटि अथसि। सलेमान वटि न, दातन वटि आहिनि। ढांक थो रचाए, मूंखां निकिरी वयूं न। हुजनि हा त मां आकरो थी घुमां। यार शफ़न, ॿियनि त न हली वयूं। न, दातन वटि आहिनि। भॼो थो करे ॿाहिरि वञणो फ़ैसिले में। ओ त ही शफ़न शेर आहे, शेर। अम्मा, असल में पढ़ियल ऐं अणपढ़ियल में फ़र्क़ु इहो आहे। जे न असांजो हर माण्हू पढ़ी पवे ऐं डॉक्टर सतारा वांगुरु सोचे, मां सम्झां थी त किथे बि ईअं न थिए। चवे सच थी कमल। अम्मा, आहियां अणपढ़ियल, पर सोचे सोचे नेठि सम्झी वरितमि त असुल सबबु इहो ई आहे। कॾहिं शहर में संग चटी या पेट लिखण वारी रस्म ॿुधई आहे मां? मूं त न ॿुधो आहे, पर हूंदियूं ज़रूर कमल। हुजनि हा त ॿुधण में अचनि हा। असांजे त शहर वारनि सां न अचण न वञण। कहिड़ी पक आहे असांखे त ईअं न हूंदो? अम्मा, अलाए छो मूंखे पक्का त ईअं न हूंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे पुट वे। छा न हूंदो कमल? कुछ न, बस ज़माने जी ॻाल्हि कई हुई। ज़माने में त मां बि रहां थो, मूंखे बि त पतो पवे। छॾियो ज़माने खे। असुल में त दादन ऐं शफ़न जे मसइले मुझाए विधो आहे असांखे पुट। मासी, जहालत जहिड़ो मर्ज़ दुनिया में कोन्हे। ॿिया मर्ज़ हिक फर्द खे वठंदा आहिनि, ही मर्ज़ त असांजे सॼे समाज खे वकोड़े वियो आहे। मूंखे त सोचे सोचे मथे में सूर पइजी वियो आहे। दादन खे सम्झाइण लाइ आयुसि। चांहि ठाहे जा। भली मासी। मिंटनि में थी अचां। अम्मा, अम्मा, मां ठाहे थी अचां। ख़ैर आहे, मां ठाहे थी अचां। हिक कोप में कहिड़ी तकलीफ़ आहे? सतार जी, तूं डॉक्टर आहीं, ज़िंदगी बचाइण तुंहिंजो कमु आहे। ज़िंदगी रब जे वस आहे। मां त बंदो आहियां, बस कोशिश कंदो आहियां। हिक कोशिश ॿी बि कर सतार। जी, हुकुम कर। मुंहिंजी ज़िंदगी बि बचाए। वरी का तकलीफ़ थी आहे छा? हा, मां तुंहिंजे छांवरे में ज़िंदगी गुज़ारण थी चाहियां। मूंखे मच्छीअ वांगुरु कोरे कपे छॾियो, पर मां ईअं थियण कोन ॾींदसि। मुंहिंजे वस में न आहे मूमल, फ़ैसिलो मर्दनि जो आहे। मां हुजां हा न त वॾेरे खे मुद जी ॿुधायां हा, फ़ैसिलो न मञा हा, कुहन हा। न तुंहिंजो न मुंहिंजो वस, छा कयां? हूअं त धाणो धणकी आहे, हींअर वरी वस ई नथो हलेसि। कोशिश कंदसि त ईअं थियण न ॾियां। मुंहिंजे मन जे ज़ख़्म खे ॾिठो अथई, रत तो टिमेसि। तूं सम्झी थी मां ख़ुशि आहियां? न मूमल, ही जेके रस्मूं ऐं रिवाज आहिनि न, उन्हनि त सिज खे बि काराठे कारो करे छॾियो आहे। अम्मा, अम्मा, खुदा जे वास्ते मूंखे बचाए। मां हुननि वटि वेंदसि न त टांडनि ते टच कंदसि, सड़ी ॻरी मरी वेंदसि। अम्मा, हू त मुंहिंजूं हॾियूं बि रोले छॾींदा। ॼाणो थी धीअ, जेकॾहिं ॼाणी हा न, धी सम्झी हा त ज़रूर हथ पेरणी आ। तोसां या दुनिया सां खोरो ज़रूर ॻाल्हाईंदी आहियां, पर तुंहिंजी माउ आहियां मूमल। माउ जी दिलि औलाद जे अंज में न जड़े। तूं कहिड़ी माउ? अम्मा, मां जे न हली वयसि त मुंहिंजे मुंहुं ॾिसण लाइ सिकंदी रहंदी मूं लाइ। मुंहिंजा पयल कपिड़ा या त पाण पाईंदी या वरी पोइ ख़ैरात में ॾेई छॾींदी।
अञा छा सिका मूं मल सिकी त मुई हा सारंग लाए तो लाए हाणे त कमल भी मुखा पडो करे खसे विया आहिनि तुंहिंजा ई वॻा निशानी आहिनि हलू बलू मुर्सी करणी आ। जी बगन हुकुम कर, तुझे ही तो हुकुम ते आया हूँ। बलू ऐं मां कम बुधाए। हिकु त जांच इहा कयो त पेरो कंहिं आयो आ। मिली वेंदो कुझु। ॿियो हुकुम बगन। गोर आहे न? हाँ, रईस परवेज खान वारो बाडी घाट न? हाँ, उन्हीअ सां गॾु संदसि दोस्तनि जब्बार ऐं मंठार खे बि ॾारो ॼणू आ। ॾारे खां बि ज़मरक अची वेंदनि, तूं बेफ़िक्र थी। जीअं ई रुख चढ़िया न जी भाटिजी वेंदा। अलू नाकामी न थे। नाकामी थे त तर छॾे वेंदासीं। हा बगन, नाकामी थे त पोइ तोड़े कहिड़े मुंहं सां ईंदासीं। हिकिड़ी चालाकी कजो। चओ। अहिड़ो नमूनो कजो जो समझे त दादन ईअं कयो आ। लिकूं छो बगन? वांगार वेंदे ड्रिजूं। लिकण या ड्रिजण जी ॻाल्हि न आहे वलू। त बाक़ी छा आहे? हिकु धक सां ॿ छिकार। सेखत बि अची वेंदनि ऐं दादन खे बि दंबूरो बणाए छॾींदासीं। बगन तूं छुटे, हाणे असां ॼाणू असांजो कम। बिल्कुलु, खेनि अची वञे ॻाल्हि अकुल में त गन जी सट बघड़ जो झट। तो ईअं छो चयो त मुतां को टियों हुजे? इन में बि रमज़ा किबला चङाई असुर न कजे। या कहिड़ी चङाई आहे? सिधो शक बरामद ते। हाणे गाजी खान ॿिए पासे सोचणु शुरू कंदो ऐं बहराम खान तां तबाह खटिजी वेंदो। माफ़ कजो किबला, लंदन खां मोटी आयो पर रांदि खेॾण वारो गुरु सिखी न आया आहियो। मतलब त गाजी खान जे कन में फूक ॾिबी त सोढल सरकछी कई आ त ॿधण सां रहड़े रखंदो सोढल खे। सोढल पंहिंजी बिरादरी जो आहे, उन ते छो छॾिजे बेवकूफ़। तो सरकार मस्त उठनि ऐं हाथियुनि खे नाकेली हणिजे त उसरनि इन्हनि सजण ऐं ईसे वारनि जूं ख़बरूं न ॿुधव। तो सोढल नाराज़ थियो आहे बहराम खान जे मिलण ते। त छा थी पियो? पखी जबल ते वेहंदो त जबल तुॾंदो छा? सोढल राज जो आहे राज जो, पर आहे त बेलगाम न। अहिड़ा बेलगाम कंहिं न कंहिं मामले में फाथल हूंदा त असांजा गेझू रहंदा। मूंसां न सोढल सीनो साहे त लोह जूं सयूं कीतरायासि। परवेज़ खान, सोढल खे लोह जूं सयूं गीतराइण वारो पाण लोह जा चणा चबाइण ते मजबूर थी वेंदो आहे। एतराम आहे तुंहिंजे लाइ परवेज़ खान। अस्पताल में मदद जा एहसान बि यादि आहे, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त तूं मूंखे मौजूद न समझी। बचायो मां त बिरथो थी छा? परवेज़ खान, बचाइण वारो त मुंहिंजो मौला आहे। मां त तुंहिंजी महिरबानी मञण आयोसि। ऐं हिकु ॻाल्हि चवां, मूंसां तिखो थी न ॻाल्हाए सोढल। परवेज़ खान, ही सोढल न तिखो आ न कड़ो आ। हक़ हक़ आ ऐं सही सही आ। ज़ाहिर में असांजो सजण, पर परवेज़ खान
अंदर में असांजे लाइ उल्ला न धार। असीं तुझा बाज़ू आहियूं, सिधा थी हलूं त बहितर आहे। असांखे वेढ़ाए पाण वञी बहराम खान सां टकरी। परवेज़ खान इहो न सहंदासीं। इहो मुंहिंजो साथी मसलो आहे। तूं केरु थींदो आहीं चवण वारो? ऐं जेको तकरार आहे बिरादरियुनि जो, परवेज़ खान उहो कंहिंजो मसलो आहे। मुंहिंजो, ईसन जो, बादल जो, अनवर जो, कंहिंजो। सोटल वञ हलियो, न त छा? न त छा? न त ॾेॾरी खे ज़ुकाम थी वेंदो। चङाई त कंहिंसां कजे ई न खपे तुंहिंजी चङाई। गौर, जेकॾहिं लुड़ कंदे न त पोइ सोढल खे तूं चङी तरह ॼाणी थो। सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। लोटे खां बंघण करो केतिरो रोकियो मैं, पर तुंहिंजी उहा ई साॻी कार भुर भुर छेड़ा जग बचा। मूं हक घुरियो वा, हक घुरंदसि। छा मैं जंग मचाई थम? कुसी पवा कवल मां हथ न कढंदसि। छा कंदो दादन? धाणो धणकिया न धणकी न है। हु परायूं मायूं बंद करे को चङो कम कयो आहे शोभन। वापस दादन वटि न वयूं आहिनि। अलाए किथे वञी निकतियूं। अड़ा हज तरे में वञी पवन, वञी पजरन। असांजो छा वञे? इहो बि ॻाल्हाई थी। बंद कंहिं कयूं, निकतियूं कंहिंजे घरां। सुलेमान ज़ोर रखियो वेठो आहे त ॿाहूं वापसि कयो। असां वटि हूंदियूं त वापसि कंदासीं न। न हूंदियूं छा मथो फाड़ींदासीं छा? तव्हां वटी हुयूं मासी, ऐं तव्हांखे ई वापसि करणियूं आहिनि। तूं हिते तोय त बरगला शब्बाना दादन खे। वञा थो मासी। वखर सो वहाए जेको पए पुराणो न थिए। माण्हू हड़ों वञे पर वड़ों न वञे। निकुर पडड़ो थी आयो आहे पहाका ॼण। इन जो मतलब त औरतूं तव्हां वटि आहिनि ऐं तव्हां वापसि न कंदव। जे वापसि न कयव त ॾाढो ख़राब थींदो। मासी मां मिंथ करण आयो आहियां त ईअं न कयो, ॿ खानदान कख पन थी वेंदा। सतार सच बि डॉक्टर दरी भञी निकिरी वियूं आहिनि। अच ही घर पियो अथई, भले ॾिस। मां ॾोही न आहियां। काका काका मां विच वारो आहियां। मां नथो चाहियां त ईअं थिए। भले हिते न हुजनि, दादन वटि पहुतियूं न आहिनि, पोइ काॾे वयूं? शफ़न लिकायूं हूंदियूं न। भला न बि लिकाए, मामलो त वरी बि शफ़न ते थो अचे न। ॿुधम, महिरबानी करे हलियो वञ हितां, न त ॾुखियो थींदे। चाची सा हूंदसि त ॾुखियो थींदो न। असल हाणे अच बिहारियो अथसि। हणिस शफ़न, उखड़ियल आंडरनि जी भरी बद ॿाहिरि फिटी कयांसि। हणिस। चरियो वहीं छा? सतार पुट तूं हले वञ ख़ुदा खे वञ। चाचा तूं केस ताणी बचाईंदेसि? केस ताणी? छो ताईं शबन शेर आहे, शेर। यार मूं तव्हांखे चयो न त चङाई कंहिंसां कजे न। बिरादरी उन जो लिहाज़ करे जेके असांजो सरदार जो लिहाज़ कनि। जेकी न कनि न उहे आसमान घुमी मोटनि त कब्रिस्तान में गहरी मिठी ॾिठ पजी वञनि। सोढल तो सरदार के ललकारी रांदो त ललकारींदो न। खोटजी वेंदो गोर पुस्त जे कण वांगुर। सटके खां पोइ जेको गोगाव हुजे न सो दादन जे हवाले सां हुजे।
तू फिक्र न कर, ये ही थींदो। गोरे यो गोगाओ गिरनार ताईं ॿुधे। हा न चङा ई असुल कज ई न अस्पताल में डॉक्टर खे ॾेखारण ऐं दवाऊं ॾियारण ठीक थी आयो आहे त ठाकड़ लॻो आहे सरदार सां ॾेढरी ऐं ज़ुकाम। हाणे वारो कर हल वठ। नहीं तो